नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त जॾो मां ख़बर ईंदड़ जॾो बरसां बदीन ज़िले पुलिस पारां घरन ते चढ़ाई करे 2 मासूम निगरन समेत 3 ॼणनि खे खंबे करण वारे वाक़े खिलाफ मुतासिरा ॻोठण पारां पुलिस खिलाफ लगातार ॿिए ॾींहुं बि एतिरो मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठ मियां बख्श कोसो जे रवासिन पीर बख्श कोसो, अली गुलाम कोसो, अवामी तहरीक जॾो जे अॻवान अयास कोसो ऐं ॿियनि गॾिजी बदीन ज़िले जे डीए ऐं पंगिरियो थाणनि जी पुलिस खिलाफ एतिरो मुज़ाहिरो करे पुलिस गर्दी खिलाफ चिती नारेबाज़ी कई। उन मौके ते हिननि चयो त 2 ॾींहं अॻु रात जे वक्त ॼाणायल थाणनि जी पुलिस धाड़ियलनि जीअं असांजे घरनि ते चढ़ाई करे औरतुनि ऐं ॿारड़नि ते वियाशाणो तशदुद करे ज़ख़्मी कयो ऐं असांजे 2 मासूम निगरनि 9 साल जे जावेद, 8 साल जे असगर ऐं 1 ॼणे हाजी खोसो खे खंबे खणी वई आहे, जंहिंखे 2 ॾींहं गुज़रण बावजूद ज़ाहिर न कयो पियो वञे, जंहिं सबबु असां सख़्त परेशान आहियूं। हिननि चयो त बदीन ज़िले जी पुलिस कानून खां मथां थी ग़रीबनि ते ज़ुल्म करे पई, बिना कंहिं ॾोह जे मिसकिन पोरियत ॻोठाणनि जे घरनि में दाख़िल थी चादर चौदीवारी जो तक़दुस पामाल कयो। पुलिस वटि न सर्च वारंट हो न ई लेडीज़ पुलिस गॾु हुई। औरतुनि मासूम ॿारनि ते वियाशण तशदुद करे वॾो ज़ुल्म कयो आहे। हिननि IG सिंध समेत वस वारनि खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतियात दायरो वधायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।